साईं शारदा शाह जिंदाबाद। असा लेविस्तान जायज मुतालबा हिक खां 4 स्केल के अपग्रेडेशन कयो वञे। शिकारपुर मां असां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त नॉन टीचिंग वेलफेयर एसोसिएशन पारां सैयद बख्तियार शाह जी अगवानी में गवर्नमेंट C&S गवर्नमेंट डिग्री कॉलेज में कलम छॾ हड़ताल कई वई। अगवाननि बख्तियार शाह, सोहेल शेख, लियाकत भुट्टो, फरीद अबड़ो ऐं ॿियनि मुतालबो कंदे चयो त जहिड़ी तरह स्कूल साइट के टाइम स्केल ॾिनो वियो आहे, अहिड़ी रीति कॉलेज वारनि खे बि टाइम स्केल ॾेई जाइज़ मुतालबा तस्लीम कया वञनि। वधीक अगवाननि सचाई न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो सिर्फ़ु एहतजाज असां लेबर असिस्टेंट जे प्रमोशन जे लाइ ऐं लेबर जे क्लार्क 1 to 4 मुतालबनि ते असांजी साईं शारदा शाह असांजो चेयरमैन आहे, ताहयात चेयरमैन रहंदो, उन जे सॾ ते असां इशराफ़ एहतजाज जो सॼी सिंध में ऐं वज़ीर आला ऐं वज़ीर तालीम ऐं सेक्रेटरी साहब खे अर्ज़ था कयूं असांजा जाइज़ मुतालबा आहिनि, असांजा जाइज़ मुतालबा मञिया वञनि। ईअं न थिए सुभाणे असां इशराफ़ एहतजाज जो दाइरो वसी कयूं। असां अर्ज़ आहे की उन्हनि खे टिनी खे वज़ीर आला ऐं वज़ीर तालीम ऐं सेक्रेटरी साहब खे त असांजा जाइज़ मुतालबा पूरा कया वञनि, न त ॿी सूरत में असां एहतजाज जो दाइरो वसी कंदासीं। असांजे ज़िले शिकारपुर में स्केटवा जा 4 यूनिट आहिनि, 4 कॉलेजूं आहिनि, 4 कॉलेज जो असां सराफ़ एहतजाज हो, सॼी सिंध सराफ़ एहतजाज आहे। जेसिताईं असांजा मुतालबा पूरा न कया वेंदा होसि ताईं असां एहतजाज में रहंदासीं। असां आला इदारनि खे अपील था कयूं, महिरबानी करे असांजा मुतालबा पूरा कया वञनि। एसोसिएशन जी तरफ़ां असांजो हीउ पुरअमन एहतजाज आहे ऐं असांजा जाइज़ मुतालबा आहिनि। लेबॉरेटरी स्टाफ खे अपग्रेड कयो वञे ऐं 1 खां वठी 4 ग्रेड खे अपग्रेडेशन कयो वञे ऐं असांजो सुप्रीडेंट मां असिस्टेंट डायरेक्टर कॉलेज खे पोस्टिंग ॾिनी वञे। असांजा इहे जाइज़ मुतालबा आहिनि, पूरा कया वञनि। जेकॾहिं असांजा जाइज़ मुतालबा पूरा न थिया त असां अञा एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं। महिरबानी। जीअं त असांजा मुतालबा आहिनि जेके हक़ ते मबनी आहिनि ऐं लेब स्टाफ असांजो ग्रेजुएशन ऐं मास्टर आहे, उनखे अपग्रेडेशन न कयो वियो आहे। तक़रीबन 7-8 सालनि खां वठी इहो प्रॉब्लम असां सां रहियो आहे। महिरबानी करे असांजी इहा दरख़्वास्त आहे वज़ीर आला खे ऐं जेको आहे सो सेक्रेटरी एजुकेशन खे त असांजा जाइज़ जेके मसइला आहिनि उहे हल कया वञनि। महिरबानी। जी त असांजो एहतजाज स्केंडवा जे प्लेटफॉर्म आहे, कॉलेज जी तरफ़ खां आहे। समूर असां पंहिंजे वस वारनि खे, उहिदेदारनि खे, आला उहिदेदारनि खे अर्ज़ु कयूं था पिया त महिरबानी करे असांजा जाइज़ मुतालबा पूरा कया वञनि। 1 ग्रेड खां 4 ग्रेड ते अपग्रेड कयो वञे। असांजे स्टूडेंट खे जेको थो प्रमोशन ॾिनो वञे ऐं सुप्रीडेंट खे प्रमोशन ॾेई करे उनखे जेको पंहिंजो पोस्ट ॾिनी वञे। वञ त असां पंहिंजो एहतजाज जो दाइरो वसी कंदासीं ऐं कराची ताईं बि इंशाअल्लाह ताला हलंदासीं। महिरबानी।